सुतल आहे जे निंडड़ीअ में उन्हनि खे मां जगाईंदसि। सुतल आहे जे निंडड़ीअ में उन्हनि खे मां जगाईंदसि। हरे रामा हरे रामा राम राम हरे 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 रामा हरे रामा राम राम हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे। ओ बल्ले वन सिर नकूड़ चवातिर बल्ले बल्ले सिर नकूड़ चमकीर। न पाण कीरा खड में न बिकी चवातिर न भाण बिना खड में न पड़के चवाकीर। लदुम गोले सचो ससंगुरु दुनिया के मां बुधाईंदसि। जन्म गोले सचो सतगुर दुनिया के मां बुधाईंदसि। सुतल आहे जे निंडड़ीअ में उन्हनि खे मां जगाईंदसि। सुतल आहे जे निंडड़ीअ में उन्हनि खे मां उथारींदसि। हरि ओम हरि ओम हरि हरि ओम हरि हरि ओम हरि हरि ओम हरि ओम हरि हरि ओम हरि हरि ओम हरि। हरे रामा राम राम हरे हरे। हरे रामा हरे रामा राम राम हरे हरे। हरे कृष्णा कृष्णा हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे। राम हरे हरे। राम राम हरे हरे। कृष्ण कृष्ण हरे हरे। कृष्ण कृष्ण हरे हरे। अनंत अनंत प्रणाम, अनंत अनंत वंदन। करुणा सिंधु दया के सागर सच्चिदानंद रूपा पार ब्रह्म स्वरूपा लोक कल्याण के लिए जन जन का उद्धार करने के लिए कठिन परिश्रम करके भी पुरुषार्थ करके भी घट घट में उस ज्ञान की जोत जगाने वाले ऐसे सदगुरु संत महापुरुषों को हमारा कोटि कोटि प्रणाम। मैं प्रयास करूंगी कि हिंदी भाषा में बोलूं, सभी लोग समझ जाएं, लेकिन बीच बीच में थोड़ी सिंधी भाषा में बोलूंगी, तो जो नहीं समझते होंगे वो आज सोच लो कि हमको सिंधी सीखना पड़ेगा। एक बार बापूजी मुंबई उल्लासनगर की तरफ आ रहे थे। एक बार बापूजी मुंबई उल्लासनगर की तरफ आ रहे थे, तो बापू के आने से पहले निवास पे कुछ सफाई व्यवस्था रखनी थी, तो जेको व्यवस्था करण वया हुआ उहे सिंधी भाव हुआ, समझ रहे हैं ना। वो जै वट व्यवस्था कन पिया, जिसके पास व्यवस्था कर रहे थे वो मराठी थे, सामान उनसे लेना था, और जो व्यवस्था कर रहा था वो सिंधी था। तो सिंधी भाई जब मराठी भाऊ के घर पहुंचा,
और उसको कुछ सामान चाहिए था जो निवास पे ले जाना था। तो उसने मराठी भाव को बोला, भाई 1-2 शव दे दो। कुछ समझा? शव चवंदा आहियूं, शव वियाणे जी, हिंदी में खोल बोलते ना, तकिए की खोल, तो सिंधी में हम लोग उसको शव बोलते हैं, शव नहीं बोलते हैं, आप गलती नहीं करना, व को नीचे लाइन लगती है, शव होता है। सिंधी में चवंदा है भाई वियाणे शव ॾे या वियाणे जी शव ॾे। तो उसने बोला भाई मराठी है, तो उसने कुछ सिंधी बोला और कुछ हिंदी बोला। उसको बोला भाई 1-2 शव दे दो। तो मराठी भाई की आँख फट गई। वो बोला कशाला भाऊ? तो बोला वो बापू के रूम में चाहिए। तो क्या बोलता है भाई तू? तो बोला वो रखना पड़ेगा। तो किधर? बोले पलंग के ऊपर। तो भाई तुम किसी और को लेके आओ, मेरे को तुम्हारा बात दिमाग में नहीं जा रहा। बोले क्या बात है, 2 शव ही तो मांग रहा हूँ तुमको। बाबा मेरे को बहुत डर लगता है तुमसे, तुम कुछ भी बोलता है, मैं शव किधर से लाएगा, मेरा घर है ये। अरे तो शव घर में ही तो होता है, और शव किधर होता है? हाणे वो चए पियो शव, वो समझे तो शव। अब ऐसे वो डर गया इतनी बुरी तरह से। उसने हमारे समिति के बड़े को फ़ोन लगाया, ये सिंधी भाई आया और बार बार बोलता है 2 शव दे दो, 2 शव दे दो। मैं किधर से शव लाऊं, और बोलता है बापू के पलंग पे रखना है। ये तो वाह, मेरा कान पकड़ रहा है, कौन है भाई? फिर वो जो तीसरा था बीच में, वो बोला ऐसे हो ही नहीं सकता, हमारा पुराना आदमी है। फ़ोन पकड़ा हो, बोले क्या चाहिए? बोले क्या, कितना दिमाग खा रहा है, कब से बोल रहा हूँ तकिए का 2 शव दो। बोले शव मतलब क्या? बोले वो तकिए का कवर। बोलो हाँ, हम लोग कब से समझ रहे हैं शव मांग रहा है। तो ऐसा हमारे यहाँ हुआ था कि सब लोग हंस हंस के शाम को पागल हो गए थे, क्योंकि वो डर गया था कि शव रखना है, वो भी बापू के पलंग पे रखना है। तो कभी कभी ऐसी गड़बड़ हो जाती है भाषा में। जैसे कि सिंधी समाज में सीढ़ी होती है ना, सीढ़ी, अभी आप लोग सीढ़ियों से आए ना, तो इसको हम लोग डाकण बोलते हैं। दूसरी भाषा के लोग तो इसको बोल भी नहीं पाएंगे। अगर दूसरी भाषा के लोग इसको बोलने जाएंगे तो वो इसको डाकण बोल देंगे। अब आई समझ में बात? एक सिंधी है जो जीवा तालू में लगाकर ड बोल सकता है, जैसे 10, तो उसको हम सिंधी में बोलते हैं ड। लेकिन ये दूसरी भाषा वाले बोलेंगे ध, वो ध नहीं है, वो ऊपर जाएगा ड। तो जो सच्चा सिंधी होगा वो ही ड बोल पाएगा। तो अब गड़बड़ हुई हमारे अहमदाबाद आश्रम में। बापूजी नीचे नदी का किनारा है, याद है किसी को? तो वहाँ शिविर थी और एक सिंधी माता वृद्ध थी, वो वाड़ेज की रहने वाली थी। तो उसने गुजराती माई को बोला, बहन मेरे को मदद कर, इतना बता यहाँ डाकण कहाँ है। तो उसने बोला क्या बोलती हो तुम, यहाँ डाकण है? बोले हाँ, इधर है ना, ऊपर एक है, उधर पीछे भी एक, 2 डाकण है। बोले क्या बात करती, आश्रम में डाकण है? बोले हाँ है। हाणे वो पूछेस थी डाकण ऐं हो समझे थी भूतनी। अब कितना अंतर है, वो बोल रहा है तकिए की कॉल और वो बोल रहा है शव। तो शव बराबर है, लेकिन वो समझ रहा है शव। तो ऐसा गड़बड़ कभी हो जाता है कि उसको सुलझाना पड़ता है। कुल मिला के विनोद की बात थी। मैं आप लोगों को निवेदन करूँगी, मुझे सिंधी भावर भेनरुनि खे, साईं तव्हांखे एॾो प्यार कयो आहे, मूंखे ॾिसी ॾिसी एॾो आनंद पियो अचे कि सॼे जरी पटका वारनि खे पकड़े पकड़े वठी अचां कि अहिड़ा सतगुरु तव्हांखे यादि पिया कनि, सिंधी समाज जो उद्धार था चाहिनि, सिंधी समाज जो कल्याण था चाहिनि। छो त सिंधी जाति दान पुण्य में त वधे, सिंधी जाति चालीहे में त वधे, सिंधी जाति जोत जॻाइण में त वधे, पर सिंधी जाति साधना ऐं तपस्या में एॾी न वधे, ज्ञान में अञा वधे, इहा साईंअ जी इच्छा आहे। न त मूं जहिड़ो ॿारु जेको टीचर थियण पियो वञे, जेको एयर होस्टेस थियण पियो वञे, साईं खां आशीर्वाद वठण वई हुयमि कि साईं मूंखे ॾाढी सुठी नौकिरी थी मिले। ऐं मां सच थी ॿुधायां, मां एॾी ख़ुशि हुयमि, छो त बिना इंटरव्यू मूंखे लेटर मिलियो हुयो, साधू बेला हाई स्कूल उल्हासनगर। त मां ख़ुशी ख़ुशी में साईं वटि वयमि, पर मूंखे कहिड़ी ख़बर हुई कि मुंहिंजी ख़ुशीअ जी कोई गिनती कान्हे, छो त मुंहिंजी ख़ुशी नंढी हुई, नश्वर हुई। ऐं साईं जेका मूंखे ख़ुशी ॾियणु पिया चाहिनि, उहो मूंखे न ख़बर हुई उनजी महिमा छा आहे।
मां चयो साईं मूंखे नौकरी थी मिले, त साईं जन मुंहुं नंढो कयो, चऊं नौकराणी थींदी आहे। ऐं मां वरी चयो, मां चयो साईं 1800, चईं बसि 1800 जी नौकराणी। मां चयो साईं मां ॿारनि खे पढ़ाईंदमि, मूंखे 1800 मिलंदा। अॼु खां 25 साल अॻु 1800 मायने हुया, अॼु 50,000 ताईं थी वञे। पर साईं वरी मूंखे चयो कि घणा ॿार पढ़ाईंदीअं भाई माई तूं? मां चयो साईं 60 ॿार। चईं अरे तूं पढ़ाई ऐं 60 माण्हू ॿुधंदा, तूं ॻाल्हाईंदीअं दुनिया ॿुधंदी, बीह थोरो। त मुंहिंजो पीउ बि मूंसां गॾु हुयो, असां साईं खे कप ॾेखारणु वियासीं, मां वॾो चांदी जो कप जीतो हुयो। पर मुंहिंजे पीउ चईं हाणे तोखे दुनिया ॿुधंदी, हल घर। उहो मूंखे वापसि घर वठी आया। पर हाणे सम्झ ईंदो आहे कि कॾहिं संतनि जो वाक्य आहे न, उहो निष्फल न वेंदो आहे। भले थोरो समय ज़रूरु लॻंदो आहे, पर हू संतनि जो वाक्य अकाट्य हूंदो आहे। पोइ हुनजी दुआ हुजे चाहे हुनजो कोई वचन हुजे, पर हुनजे जीवा मां निकितो, उन अमृतमय वाणीअ मां निकितो त परमात्मा उनखे सिद्ध कंदो आहे। तो मराठी में बहुत सुंदर कहावत है, साधु संत ये ते घरा तोच दिवाड़ी दशहरा। तो दुनिया भले माने कि कार्तिक मास की अमावस्या दिवाली है, पर साधु संत जब घर पे आते हैं ना, तो सच्ची दिवाली सच्ची होली होती है, क्योंकि हृदय का दीप जलता है। दिवाली में जो दीप जलाते हैं वो 2 घंटे के बाद बुझ जाते हैं, लेकिन जो संत हृदय में ज्ञान का दिया जलाते हैं, जो संत हृदय में सत्संग का दिया जलाते हैं, उसका प्रकाश इस जन्म तक नहीं, आपकी मृत्यु तक आपके साथ रहेगा। जब वो प्राण खींचेंगे ना पैरों से, वो जो काल की पीड़ा होती है, उस समय भी आपकी जोत जगमगा रही होगी, आपके सत्संग का अभ्यास होगा, तो आप उसको दृष्टा बनकर देखोगे। एक दिन मुझे बापूजी बता रहे थे कि साईं लीलाशाह हमारे बापूजी के गोद में अंतिम यात्रा कर रहे थे, और बापू बताते बताते भाव विभोर हो गए कि साईं लीलाशाह जब प्राण की यात्रा चल रही थी, तो बापू को धीरे से बोले थे, ॾिस हाणे मुंहिंजे पेरनि मां साह निकतो तई। तो हमारे बापू सोच रहे थे कि संत कितना उपकार कर रहे हैं। जाते समय भी हमारे बापू को बोल रहे थे कि देख श्वास इस तरह निकलती है, इसको गुरु कहते हैं। जाते जाते भी कोई युक्ति, कोई चाबी, कोई मार्ग दे जाना, ताकि जो मुझे कष्ट हो रहा है वो मेरे शिष्यों को ना हो, या जो अनुभव मुझे हो रहा है उस अनुभव से ये आदर करें। फिर जब घुटनों तक बड़े स्वामी जी का शरीर ठंडा हुआ, तब भी स्वामी जी हमारे बापू को बोले, ॾिस हाणे मुंहिंजे गोॾनि ताईं चेतना हली वई अथई, हीअं साह वेंदो अथई, ऐं ॾाढी मूंखे पीड़ा थी थिए हींअर। पर आशाराम साईं जन जो नालो खणी चयूं कि हींअर मूंखे उहा पीड़ा जेका थिए थी न, उहा शरीर में थी थिए, पर मां शरीर न आहियां। इहो ज्ञान जो वॾो उपकार अथई, इहो संतनि जो वॾो उपकार अथई कि हिन मृत्युअ जे बेला में जिते भल भलो माण्हू हारजी वेंदो आहे, ॾकी वेंदो आहे, उते मां द्रष्टा थी करे ॾिसी रहियो आहियां कि मुंहिंजे शरीर मां कीअं प्राण निकिरी रहियो आहे, ऐं मां तोखे बि ॿुधायां थो कि साह हीअं निकिरंदो अथई। ऐं ईअं ईंदे ईंदे जॾहिं प्राण साईं लीलाशाह जा कंठ में आया, त बिल्कुलु भॻवान जो नालो खणी करे अखियूं बंदि कयूं ऐं पंहिंजे आत्मा परमात्मा में केंद्रित थिया। ऐं जीअं सहजता में हिकु पकियल फल वण तां डाली छॾे ॾींदो आहे, ईअं वॾनि साईं साक्षी स्वरूप में पंहिंजो शरीर छॾे ॾिनो। पर इहो अनुभव जॾहिं मूंखे मुंहिंजा साईं ॿुधाइनि पिया, त चवनि पिया गुरुनि जो केॾो उपकार आहे, जीवन जीअण जी त कला सेखारींदा आहिनि, सुबुह उथण सां छा कजे इहो त सेखारींदा आहिनि, स्वस्थ रहण लाइ छा कजे इहो त सेखारींदा आहिनि, पर जंहिंमहिल मृत्यु साम्हूं अचे तीअं कीअं परमात्मा सां तार मिलाइजे, संसार मां रुख मोड़े छॾिजे ऐं चेतना में अची साक्षी थी करे जीअं नांग पंहिंजी केचुली छॾे ॾींदो आहे ऐं उनखे कोई फ़र्क़ु चओ न पवंदो आहे, तीअं ज्ञान सत्संग जे सहारे पंहिंजी देह छॾिजी वञे त छॾिजी वञे, पर मां अजन्मा अमर आत्मा आहियां। हीउ शरीर पंच तत्व जो आहे, हीउ न कंहिंजो रहियो आहे न कंहिंजो रहंदो। इन करे संत ॻाईंदा आहिनि, मालिक तोखे मिठड़ी ज़ुबान आ ॾिनी, छो नथो लॻाई प्यारा राम जुनी। ॾिस तूं पंहिंजो हिसाब त संभाल, पुछण वारो पुछंदे सवाल जो जवाब। त पुछण वारो छा पुछंदई
कि जॾहिं तूं स्वस्थ हुएं, जॾहिं तुंहिंजे अखियुनि में नूर हुयो, जॾहिं तुंहिंजे कननि में सत्ता हुई, जॾहिं तुंहिंजे जीवा में बल हुयो, छा तूं भॻवान जो नालो खयों? छा तूं संतनि जो दर्शन कयो? छा तूं हथनि सां गुरुद्वारे जी सेवा कई? छा तूं उन मालिकनि जो बंदगी कई? न त चवंदा आहिनि अंत समय पछतावत क्या जब चिड़िया चुग गई खेत। तो प्रयास करना चाहिए कि जो गुरु मार्गदर्शन दें उस पर चलना चाहिए, क्योंकि जब गुरु मार्गदर्शन देते हैं और जो उस पर चलता है ना, वो निश्चित ही उस स्थान पर पहुंचता है। अभी हम जरीपट का आए, स्कूल में आए सुबह, तो गाड़ी में निश्चिंत बैठ कर आए। क्यों निश्चिंत बैठ के आए? क्योंकि जो गाड़ी चला रहा था उसने मुझे कहा आपको जहाँ जाना है मुझे वहाँ का पूरा पता है, आपको कहीं भी कुछ पूछने की ज़रूरत। तो मैं आंखें बंद करके माला करने लगी, क्योंकि जो ले जा रहा था वो जानकार था, जो ले जा रहा था उसको आने और जाने का दोनों का पता है। तो बैठने वाला यात्री निश्चिंत हो गया। ऐसे ही जब आप सतगुरुओं की गाड़ी में बैठो तो सतगुरु पूर्ण ब्रह्म है ये जान के निश्चित हो जाओ, क्योंकि जिसने हमें इस मार्ग पे लाया है वो कभी न कभी हम इसको मार्ग की मंजिल पर भी पहुंचा देगा। नारायण हरि नारायण। चओ त सही, नारायण हरि नारायण। ॿियो हिकु नम्र निवेदन कंदसि, शाम जो वरी बापूधाम जे सम्मुख सत्संग कंदासीं, पर हींअर निवेदन आहे कि मुंहिंजा सिंधी समाज जा जेके भाउर भेनर आहिनि, हथ जोड़े हिन न्याणीअ जी, हिन साध्वीअ जी हिकु प्रार्थना आहे तव्हांखे कि महिरबानी करे पंहिंजे घरनि में ॿारनि सां सिंधीअ में ॻाल्हायो। न त ॿार वॾा थी करे हिंदीअ में ॻाल्हाईंदा ऐं भविष्य में जॾहिं हुननि खां हुननि जी मातृभाषा में ॻाल्हायो वेंदो त उहो ॿी भाषा में उत्तर ॾींदा। इन सां समय पाए असांजी सिंधी भाषा लिप्त थी वेंदी। लिखण में त हाणे विया, कंहिंखे चओ सिंधीअ में लिख त चवंदे बाबा मूंखे न ईंदी अथई, चएं त हिंदीअ में लिखी ॾिए, ॾाढो चवंदी आहियां त देवनागरीअ में लिखी ॾिए, पर मूंखे अरबी सिंधी त न ईंदी आहे। असांजी भाषा खे अरबी सिंधी चइबो आहे, साॼे पासे खां शुरू कंदा आहियूं। त मां 4 दर्जा पढ़ियसि पहिरियों सिंधी में, मूंखे अञा बि लिखणु ईंदी आहे, पर हाणे उनखां त मां उमेदु हटाए छॾी आहे, उहो अॼु मुश्किल कमु आहे। पर त बि किथे किथे सिंधियुनि घरनि में वेंदी आहियां त उहो गुरुनि जा भाङा पढ़ंदा आहिनि, त उहो सिंधीअ में पढ़ंदा आहिनि। मां पुछंदी आहियां किथां खणी आया आहियो? त पाकिस्तान मां खणी आया आहियूं। त अहिड़ा अहिड़ा किताब, नारायण उपदेश मां कंहिंजे घर वियसि, एॾो बढ़िया किताबु हुयो, मां थोरनि ॾींहंनि लाइ हुननि खां पढ़ण लाइ वठी आयमि, उहो अरबी सिंधीअ में हो। उहो ॾियण वारो एॾो ख़ुशि थी वियो, चई मां ॾाढनि ॾींहंनि खां सोचां पियो कोई पढ़े त मां कंहिंखे किताबु ॾियां, पर जंहिंखे चओ मूंखे सिंधी न ईंदी आहे, मूंखे सिंधी न ईंदी आहे। त मां उहो किताबु सिक करे खणी आयमि ऐं सॼो पूरो करे ॾिनोमांनि। त सिंधी भाषा तव्हां लिखणु पढ़णु त भुलिजी विया आहियो, इन जो त मूंखे दुख आहे, पर हाणे हिकु निवारण करे ॾींदा कि मूंखे अॼु वचन ॾींदा कि पंहिंजे ॿारनि सां कहिड़ी ॿोलीअ में ॻाल्हाईंदा? सिंधी। असां चेटीचंड ते उल्हासनगर वेंदा आहियूं, साईं जन जो वॾो विशाल कीर्तन यात्रा निकिरंदी आहे, सॼे सिंधू समाज जी निकिरंदी आहे। जीअं साईं शांती प्रकाश वारा ईंदा आहिनि, झूलेलाल मंदर वारा ईंदा आहिनि, टेऊंराम वारा ईंदा आहिनि, 40 दरबार वारा ईंदा आहिनि, 5 नंबर वारा ईंदा आहिनि, 3 नंबर, असांजे हुते नंबर आहिनि। ईअं जीअं तव्हां वटि जरीपटका आहे न, तीअं हुते नंबर आहिनि। त सॼी विशाल रैली निकिरंदी आहे ऐं साईं हूंदा हुया त साईं पाण हुन यात्रा में ईंदा हुया। त असांजे सिंधी समाज अहिड़ा दिलि वारा, जो साईं आया उल्हासनगर तो हेलीकॉप्टरनि सां साईं जे मथां गुलनि जी वर्षा कयूं। शाम जो ईंदव त मां उहो दृश्य तव्हांखे ॾेखारींदसि। झूलेलाल साईं जी वॾो मंदरु आहे 2 नंबर में, उन्हनि ॾाढी बढ़िया व्यवस्था कई हुई ऐं साईं जन जो रथ एॾो सुठो सजायूं जो साईं सॼे रथ 5 नंबरनि ताईं प्रसाद विराईंदा विराईंदा विया। त सिंधी समाज खे साईं जन जो वॾो आधार आहे कि असांजा सिंधी संत आहिनि, पर अॼु असांजे सिंधी संतनि सां अन्याय कयो वियो आहे। अॼु 9 साल साईं खे थियण आया आहिनि। सिंधी समाज हिकु थिए, सिंधी समाज आवाज़ उथारे कि अॼु ॿियनि खे बि हिननि जीअं कीअं अंदरि खयूं, पर कंहिंखे बेल ॾिनऊं, कंहिंखे पेरोल ॾिनऊं, कंहिंखे कीअं मोकल ॾिनऊं। त साईं जन जे उमिरि खे ॾिसी, साईं जन जे स्वास्थ्य खे ॾिसी, साईं जन जे हिन आध्यात्मिक दैवी कार्यनि खे ॾिसी सरकार खे ज़रूरु साईं जन लाइ कोई नम्र पगलो भरणु खपे ऐं जय जयकार सां साईं खे वरी सत्संग कराइण जे लाइ धूमधाम सां मंच ते साईं अचनि ऐं सभी साधक दर्शन पाइनि। अहिड़ी शुभकामना बि कंदा ऐं किथे तव्हां अर्जी रखंदी सघंदा हुजनि, उन मालिक ते वॾी अर्जी रखंदा त उहो वॾो मालिक आहे। त अंत में एतिरो ई चई वेंदसि कि पंहिंजे ॿारनि सां
सिंधी में ॻाल्हायो। जो मराठी हमारी माताएं बच्ची बैठी हैं वो भी अपने बच्चों से मराठी में बात करें, सिंधी लोग सिंधी में बात करें, क्योंकि समय चला जाएगा और फिर बच्चे बड़े हो जाएंगे तो फिर वही बात होगी, शव को शव समझेंगे, डाकण को डाकण समझेंगे, तो ऐसा फिर गड़बड़ हो जाएगी। इसलिए सिंधी समाज ॾाढो सुठो हुते पर्व मल्हाईंदा आहिनि न, चेटी चंड जो, त एॾो प्यारो भॼन ॻाईंदा आहिनि कि सिंधी अबाणी ॿोली, सिंधी मिठड़ी ॿोली, जंहिंमें ॾिनी आहे मुंहिंजे माउ मूंखे प्यार सां लोली। बहुत ॾाढो प्यारो भॼन आहे, कॾहिं ॻाए ॿुधाईंदीमांव। त चवण जो अर्थ आहे कि सिंधी संतनि जो वॾो उपकार आहे जो असां भले अलॻि अलॻि दिशाउनि में हली विया आहियूं, पर मूंखे हितां जी सिंधी भेण जंहिं सत्संग कार्यक्रम वरितो उन मूंखे ॿुधाई भाई छंछर खां हिते चालीहो शुरू आहे। त असांजे उल्हासनगर में, भुसावल में, जलगांव में, पिंपरीअ में, अकोला में, जिते जिते सिंधी आहिनि उते जिते जिते साईं जन जी जोत, साईं झूलण जी जोत पाकिस्तान मां खणी आया, उहा जोत उन्हनि अञा क़ाइमु रखी आहे। ऐं अॼु बि असांजे सिंधी समाज जी अहिड़ी आस्था आहे कि जेको चालीहो भरींदो उन जी जोत जो दर्शन कंदो, उन में तेल जो योगदान ॾींदो, उन जी झोल कॾहिं ख़ाली न रहंदी। अलाए घणा सिंधी माई उते झूलण दरबार मां पुट पाए वेंदा आहिनि, कोई धन पाए वेंदो आहे। त सिंधियुनि जी आस्था जी महिमा ॾाढी न्यारी आहे। चवंदा आहिनि पले ते चढ़ी आयो लाल सभई चओ, त असांजे साईं अमरलाल नालो आहे। झूलेलाल जो हिकु नालो छा आहे? अमर मतिलबु छा हूंदो आहे? अमर मतिलबु जो आदि अंत मध्य जो सत्य है उसको कहते हैं अमर। हेड़ी मिठड़ी ॿोलीअ में तव्हां मूंखे सत्संग करणु ॾींदा त मां शाम ताईं हिते ई वेठी हूंदसि। त हेॾो प्यारो असांजो सिंधी समाज जो आनंद आहे। मां तव्हांखे छा ॿुधायां कि असां किथे वेंदा आहियूं न त साईं जन जी आज्ञा हूंदी आहे पंहिंजी रोटी पाण ठाहे खाओ, त कोशिशि कंदा आहियूं लॻभॻि पंहिंजी रोटी पाण ठाहियूं। त जॾहिं जो दाल ठाहींदा आहियूं त ॿी जाति वारा दाल ठाहींदा आहिनि, पाणी अलॻि ऐं दाल अलॻि। ऐं असां वरी पुछंदा आहियूं भई भुॻी दाल खाईंदे कि दाल चांवरनि वारी खाईंदे, टिदाली दाल खाईंदे कि मुङनि वारी खाईंदे। ऐं जॾहिं जो असां दाल पकवान ठाहींदा आहियूं, जॾहिं जो सिंधी पकोड़ा तरींदा आहियूं, जॾहिं त सिंधी मालपुओ ठाहींदा आहियूं, त ॿी जाति वारा ॾिसंदा रहिजी वेंदा आहिनि भई अहिड़ा बि ताम हूंदा आहिनि छा। त मां जॾहिं कंहिंजे घर वियमि हिकु ॾींहुं त मां चयोमांसि भाई मुझे कोकी बनानी है। चई ये कौन माता जी है? तो मैंने कहा माता जी नहीं है, ये कोकी है। त हाणे उन वीचारे ॾोह न हुयो, उत्तर प्रदेश जो, उन कोकी नालो ई न ॿुधो हुई। त उहो चए पियो ये होती कौन है? मां चयो भाई ये रोटी है, कोई नहीं होती है। त मां जॾहिं कोकी ठाहिण वियमि त उहो वाइड़ा थी विया, छो त कोकी असांजे भाषा जे अलावा ॿियो कोई चवंदो कान्हे। वरी मां चयोमांसि ॾाढ़ू खटा ॾे। चई भाई ये कौन है? मां चयो भई कोकी ठहंदी कीअं, ॾाढ़ू खटा त ॾियो। पोइ वरी चयोमांसि भाई सूखा अनारदाना। वरी बहन जी वो हमारे घर में नहीं है। भाई ये दो, बोले हमारे यहाँ नहीं है। त सिंधी जहिड़ा खाइण में होशियार, जयराम जी की, त अहिड़ो गर्व सां चवंदमि अहिड़ा खाराइण में बि होशियार आहिनि। त जॾहिं सिंधियुनि वटि प्रसाद थींदो आहे न चालीहे ते, अहिड़ो दोनो भरे ॾींदा आहिनि जो घर वञी रोटी ठाहिण जी ज़रूरत ई कान्हे। त सिंधियुनि जो भॻवान दिलि अहिड़ो वॾो ॾिनो आहे त सेवा में हिकु नंबर, भॼन में हिकु नंबर, दान पुण्य करण में हिकु नंबर। त साईं चवनि था कि जीअं सेवा में हिकु नंबर आहिनि, दान पुण्य में हिकु नंबर आहिनि, तीअं साधनाऊं ज्ञान में बि हिकु नंबर थियनि। त कहिड़ा संत कंवरराम भॼन ॻाईंदा आहिनि जो अॼु बि ॻायो त अखियुनि मां घोड़ा घरी ईंदा आहिनि। एॾो प्यारो भॼन ॻायो अथऊं, कहिड़ो ॿुधायो? ॿियो ॿुधायो? जो पीर आहे। ॿियो साईं कंवरराम जो भॼन आहे, नाले अलख जे बेड़ो तार। कंहिंजे नाले ते मुंहिंजो बेड़ो तार भॻवान तूं, पंहिंजे जेॾो तूं विशाल मुंहिंजा बाज़ारा धणी, एॾी मां तोखां बाज थी घुरां। त असांजे सिंधी समाज जो इहो सौभाग्य आहे कि साईं असांजा सिंधी आहिनि ऐं सिंधी समाज लाइ साईं हमेशह हमेशह योगदान ॾिनो आहे। क़ीमती समय कढी सिंधियुनि खे जोड़ण जो पुरुषार्थ कयो आहे। ऐं साईं हमेशह चवंदा आहिनि कि सिंधी निरोगी रहनि, जल्दी सां ऑपरेशन न कराइनि, जल्दी सां एलोपैथिक दवा न वठनि। इन करे जेके सत्संग सां जुड़ियल आहिनि उहो ॿियनि खे बि ऋषि प्रसाद सां जोड़नि
ऐं जेको अॼु साईं पाउडर ॿुधायो आहे गुलाब जीरा, उहो कीअं बि कोशिशि करे शाम जो असां बापू धाम जे साम्हूं उहो अरेंज कंदासीं। ऐं मां तव्हांखे हुन जो तरीक़ो ॿुधाए थी सघां, मूंखे ॾाढो फ़ाइदो पियो। मूंखे हार्ट जी तकलीफ़ बचपन खां आहे, त साईं मूंखे सेखारियो कि हिकु कटोरो पानी खणणो आहे, 200 ग्राम समझो, 200 ग्राम पानी लेना है और 1 चम्मच उसमें पाउडर डाल देना है छोटा, रात भर वो भीगा रहे और सुबह उसमें 1 कप दूध डाल देना है और पानी भले 100 ग्राम कर देना और चम्मच डालकर उसका पाउडर का दूध डालकर थोड़ा उबाल लेना और जैसा आपका स्वाद हो वैसी चीनी डाल देना। ईअं गुलाब वांगुरु पाउडर थी वेंदो। पीअंदा त एॾी ख़ुशबू ईंदी आहे गुलाब जे पत्तियुनि जी। गुलाब जे अंदरि तव्हां ॾिठो हूंदो सन्हा सन्हा दाणा हूंदा आहिनि, कंहिंखे यादि अचे थो? हीअ उन जो ई नालो अथव गुलाब जीरा। त कंहिं संत इहा खोज कई आहे कि हुन जा जेका अंदरि सन्हा दाणा आहिनि अगरि उहे पिसाए था रखजनि ऐं पाणीअ में रखी उहे पीजनि था उॿारे त उहो हार्ट खे मज़बूत कनि, हार्ट जे तंतुनि खे पेशियुनि खे मज़बूत था कनि। त जॾहिं साईं खे इहो ख़बर पई ऐं अनुभव कयूं त सच में ॾाढो फ़ाइदो पियो। पोइ साईं जिते जिते असांजा आश्रम आहिनि, जिते जिते गुलाबनि जा वण आहिनि, उहो गुलाब जा पत्ता हुतां तोड़ाए सुकाराए इहो गुलाब जीरा पाउडर ठारायो अथऊं। त अॼु सिंधी समाज हिन जो विशेष लाभ वठे ऐं ज़रूर सां इन खे प्रयोग कंदा त तव्हांखे फ़ाइदो पवंदो। ॿियो साईं जन ॿुधायो जिन खे खून ईंदो आहे, जंहिंसां मांस पची वेंदो आहे, उहो राति जो हिन खे लॻाए सुम्ही पवनि, सुबुह जो ॻूढ़ी कनि, 3 ॾींहंनि में हुननि जी मसूड़नि जी ॾंदनि जी तकलीफ़ ठीकु थी वेंदी। नारायण हरि नारायण। चओ त साईं भाई। त हाणे सत्संग त असांजो 12 बजे शुरू थियणो हुयो, 12:30 शुरू थियो ऐं धन भाग असांजा, असां त सत्संग ॿुधण आयासीं पर संतनि पंहिंजे दर्शन सां असांजी झोली भरे छॾियऊं। इहो संतनि जो वॾो उपकार आहे। तो फिर समय का अभाव देखते हुए शाम को फिर 6 बजे वहाँ पर बाल योगी नारायण शुरू करेंगे और फिर 1 आध घंटे बाद मैं भी वहाँ पर आ जाऊँगी। हरिओम हरिओम। कमर सीधी, दोनों हाथ जोड़ लीजिए। नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। आंखें बंद, चित्त शांत। नमो भगवते वासुदेवाय। 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 नमो भगवते वासुदेवाय।
दीना आपने, सब कुछ दीना आपने, भेंट धरो क्या ना, भेंट धरो क्या नाथ, नमस्कार की भेंट धरो, नमस्कार की भेंट धरो, जोड़ू मैं दोनों हाथ, जोड़ो मैं दोनों हाथ, सब घट मेरा साइया, सब घट मेरा साइया, खाली घटना को, खाली घटना को, बलिहारी वा घट की, बलिहारी वागट की, जागट प्रगट हो, जागट प्रगट हो, सतगुरु मेरा सुरमा, सतगुरु मेरा सूरमा, करे शब्द की चोट, करे शब्द की चोट, मारे गोला प्रेम का, मारे गोला प्रेम का, हरे बरम की को, हरे भरम की को, हरी हरी ओ, साईं साईं प्यारा सा भजन गाएंगे, आरती की तैयारी, प्रसाद की तैयारी करें, भोग लगाएं झूलन साईं को, बापूजी को। मुंजे साईं अज दरती को भागन वारो अच्छी, साईं अज दरते को भागण वारो अच्छे, जे गुरु अज दरती को भागन वारो अच्छी, अज दरते भागण वारो अच्छे, भागन वारो अच्छी, नसीबन वारो अच्छी, भागण वारो अच्छे, नसीबन वारो अच्छे, भागन वारो नचे, नसीबन वारो नचे, भागण वारो नचे, नसीबन वारो नचे, मुझे साईं अज दरती को भागन वारो अच्छी, साईं अज दरते को भागण वारो अच्छे, जे गुरु अज दरती को भागन वारो अच्छी, गुरु अज दरते भागण वारो अच्छे। जय हो। अमृत मैया गुरु अजवाणी, अमृत मैया गुरु अजीवाणी, अमृत मैया गुरु अजवाणी, अमृत मैया गुरु अजीवाणी, रोज प्यारे में जो पानी, रोज प्यारे में जो पानी, ओ पागल वालो पिए नसीबन वालो पिए, ओ पागल वालो पिए नसीबन वालो पिए, ओ पागल वालो पिए नसीबन वालो पिए, अमृत पागल वालो पिए नसीबन वालो पिए, मुझे साईं अज दरद को पागल वालो मुझे साईं अज दरदे को पागल वालो अच्छे, गुरु अज दरद को पागल वालो मुझे गुरु अज दरदे को पागल वालो अच्छे।
दी लगे ओ सिकत लगे मूंखे सिकत लगे सिक दी लगे मोए सिक दी लगे मुंहिंजा प्यारा साईं मूंखे ॾाढी सिकत लगे मुंहिंजा प्यारा साईं मुझे तुझे सिक दी लगे फ़क़ीर जी मोहब्बत अल्लाह जी मोहब्बत 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 फ़क़ीर विराज त अल्लाह विराजी फ़क़ीर विराज ते अल्लाह विराजी ओ संत विराज त अल्लाह विराजी संत विराजी ते अल्लाह विराजी जय हो आयो 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 ला झूले 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 झूलेला देखो चौंदो झूलेला संजा कीना बेड़ा पार चंदो झूलेलाल राणी वारो आयो ला संत वारो आयो ला सिसा वारो झूलेलाल जोतिन वारो आयो ला लाड़ी वारो आयो ला लाल साईं आयो ला मोटेरा वारो आयो ला प्यारो साईं आयो ला असांजो साईं झूलेलाल सिंधी साईं आयो ला मौज मचाइण झूलेलाल आनंद ॾियण आयो ला प्यारो लाल आयो ला झूलेलाल आयो ला लाल झूलेलाल 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 लाल झूलेलाल 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 लाल झूलेलाल 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 देखो चौंदो झूलेलाल जातीना बेड़ा पार संजा कीना बेड़ा पार देखो चंदो झूलेलाल देखो चौंदो झूलेलाल जातीना बेड़ा पार संजा कीना बेड़ा पार देखो चंदो झूलेलाल जय हो चल जुग जुग जिए मुंहिंजो साईं चल जुग जुग जिए मुझो साईं ओ चल जुग जुग जिए मुंहिंजो साईं चल जुग जुग जिए मुझो साईं ओ आहे मन में आस दिहाई आए मन में आसे आई ओ चल जुग जुग जिए मुंहिंजो साईं चल जुग जुग जिए मुझो साईं ओ आहे मन में आस दिहाई आए मन में आसे
दुख भी दुख दे लगे तो मेरे तू हंस ओ खुश आया खुश आया खुश आया सजण तुंहिंजी ख़ुशीअ में खुश आया खुश आया खुश आया खुश आया सजण तुंहिंजी ख़ुशीअ में खुश आया ओ मस्त आया मस्त आया मस्त आया मालिक तुंहिंजी मस्तीअ में मस्त आया मस्त आया मस्त आया मस्त आया नानक तुंहिंजी मस्तीअ में मस्त आया ठार माता ठार पंहिंजे बछड़नि खे ठार ठार माता ठार पंहिंजे बचड़नि खे ठार अम्मा अॻे बि ठारियो अथई हाणे बि ठार हे लंग लंगे बच्चा पावंदई पार हार माता ठार पंहिंजे बचड़नि खे ठार ठार देवी ठार पंहिंजे बछड़नि खे ठार ठार देवी ठार पंहिंजे बचड़नि खे ठार अम्मा हेठि बीमारी मथे बीमारी विच माड़ीअ में हिको ओ देवी तो शरण तो शान हे लंग लंगे बच्चा पावंदई पार हार माता ठार पंहिंजे बचड़नि खे ठार हार माता ठार पंहिंजी बचड़नि खे ठार अम्मा शिकारपुर जूं छोकिरियूं अम्मा माई माई कनि अम्मा हथ में खीर कटोरड़ा अम्मा तोखे पिञण अचनि ओ देवी तो शरण तो शान हे लंग लंगे बच्चा पावंदई पार हार माता ठार पंहिंजे बचड़नि खे ठार हार माता ठार पंहिंजे बचड़नि खे ठार हार देवी हार पंहिंजे बछड़नि खे ठार ठार देवी ठार पंहिंजे बचड़नि खे ठार जय हो हरि बोल तुम बोले सचो सच दुनिया के माँ बुदाई दस जो साईं दुनिया के मां ॿुधाई दस सुतल आहिनि जे निंदड़ीअ में उन्हनि खे मां जगाईंदसि कल आहिनि जनिंदड़ीअ में उन्हनि खे मां उथारी दस आयो लाल सवई कयो झूलेला बेड़ाई सदाई घर में हर बुधर ते शाम जो 5:30 खां 7:30 ताईं लीला गेहानी इनके निवास स्थान पर सत्संग हॉल है। आप सभी साधक भाई बहन इस पावन सत्संग का लाभ ले सकते हैं। हर बुधवार शाम को 5:30 से 7:30 लीला बहन गेहानी साधुवाद बहन भाई जोगी रे सुना देना फिर आरती करते हैं। तेरी लगन जिसे लग जाए, तेरी लगन जिसे लग जाए, वो तेरा हो जाए, वो तेरा हो जाए। ऐसी जोत जगाए ओ जोगी, जोगी रे क्या जादू है तेरे प्यार में, जोगी रे क्या जादू है तेरे प्यार में। जोगी 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 आए तेरे द्वार पे, जोगी 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 आए तेरे द्वार पे। तेरा प्यार खींच के लाया, मेरा प्यार खींच के लाया, तूने ऐसा जादू चलाया, ऐसा जादू चलाया, दुख चिंता को भगाया ओ जोगी, दुख चिंता को भगाया ओ जोगी। जोगी
हरि हरि ओम हरि हरि ओम हरि मेरे गुरु हरि मेरे गुरु हरि मेरे बापू हरि मेरे बापू हरि विठला हरि विठला हरि पांडुरंग हरि पांडुरंग हरि माझा तुझा हरि माझा तुझा हरि हरि ओम हरि हरि ओम हरि तुम ही हो राम रमैया तुम ही हो कृष्ण कन्हैया तुम ही हो राम रमैया बापू तुम ही कृष्ण कन्हैया तुम ही पिता मेरी मैया ओ जोगी मेरी पिता मेरी मैया ओ जोगी जोगी रे क्या जादू है तेरे ज्ञान में जोगी रे क्या जादू है तेरे ज्ञान में सबसे प्यारा जोगी मेरा सारी दुनिया जाने सबसे प्यारा जोगी मेरा सारी दुनिया जाने प्रेम रंग में सबको रंग में हो गए सब दीवाने प्रेम रंग में सबको रंग दे हो गए सब दीवाने ओए ओए जोगी रे क्या जादू है तेरे प्यार में जोगी रे क्या जादू है तेरे प्यार में हरि ओम हरि हरि ओम हरि हरि ओम हरि हरि ओम हरि मेरे गुरु हरि मेरे गुरु हरि प्यारे गुरु हरि प्यारे गुरु हरि विठोबा हरि ओम हरि नारायण हरि नारायण हरि हरि ओम 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 हरि जय हो मां जय जयकार हो महा जय जयकार महा जय जयकार मेरे गुरु की जय जयकार महा जय जयकार जय जयकार मेरे गुरु की जय जयकार महा जय जयकार महा जय जयकार मेरे गुरु की जय जयकार लिया अवतार मेरे गुरु ने लिया अवतार लिया अवतार मेरे गुरु ने लिया अवतार महा जय जयकार महा जय जयकार मेरे गुरु की जय जयकार महा जय जयकार महा जय जयकार मेरे गुरु की जय जयकार मेरे बापू की जय जयकार मेरे ससुर की जय जयकार मेरे गुरु की शान निराली मेरे गुरु है ब्रह्म ज्ञानी मेरे गुरु की शान निराली मेरे गुरु है ब्रह्म ज्ञानी मेरे गुरु की शान निराली मेरे गुरु है ब्रह्म ज्ञानी मेरे गुरु की शान निराली मेरे गुरु है ब्रह्म ज्ञानी गुरु की वाणी रब की वाणी कर देती है सबको दीवानी गुरु की वाणी रब की वाणी कर देती है सबको दीवानी महिमा अपार गुरु की महिमा अपार महिमा अपार महिमा अपार मेरे गुरु की महिमा अपार महा जय जयकार महा जय जयकार मेरे गुरु की जय जयकार महा जय
दर्शन पाया, गुरु पूनम का दिन है आया, सब भक्तों का दर्शन पाया। मेरे करतार गुरुवर हमारे, मेरे करतार मेरे गुरु है मेरे करतार। महाजय जयकार जय जयकार मेरे गुरु की, जय जयकार मेरे गुरु की, जय जयकार मेरे गुराती, जय जयकार मेरे गुराती। लिया अवतार मेरे गुरु ने लिया अवतार, मेरे गुरु ने लिया अवतार। जय जयकार मेरे गुरु की, जय जयकार जय जयकार जय जयकार मेरे गुरु की, जय जयकार मेरे बापू की, जय जयकार। सद्गुरुदेव भगवान की आरती की। दीदी का पुष्पमाला से स्वागत करने के लिए प्रिंसिपल मैडम श्रीमती प्रियंका पंजवानी, दयानंद हाई स्कूल की प्रिंसिपल प्राध्यापिका जी। समिति के भाई श्री रमेश विधानी जी, परमानंद खुशालानी जी, गुरदत्त माखेजा जी, अनिल भाई, सभी एक साथ मिलकर आरती करेंगे। दीप ज्योति पर ब्रह्म, दीप ज्योति जनार्दन, दीपो हर तुम्हें पापम, दीप ज्योति नमोस्तुते। ओम जय जगदीश हरे, स्वामी जय जगदीश हरे, भक्त जनों के संग
संकट, दास जनों के संकट क्षण में दूर करे। ओम जय जगदीश हरे। जो ध्यावे फल पावे, सुख बिन से मन का, सुख संपत्ति घर आवे, कष्ट मिटे तन का। ओम जय जगदीश हरे। मात पिता तुम मेरे, शरण रहूं मैं किसकी, तुम बिन और न दूजा, आस करूं मैं किसकी। ओम जय जगदीश तुम पूर्ण परमात्मा, तुम अंतर्यामी, पार ब्रह्म परमेश्वर, तुम सबके स्वामी। ओम जय जगदीश हरे। करुणा के सागर, तुम पालन करता, मैं सेवक तुम स्वामी, कृपा करो भरता। ओम जय जगदीश हरे। तुम हो एक अगोचर, सबके प्राणपति, किस विध मिलऊं दया, मुझको दो सुमति। ओम जय जगदीश हरे। दीन बंधु दुख हरता, ठाकुर तुम मेरे, अपने हाथ उठाओ, दया कर शरण लगाओ, द्वार पड़ा तेरे। ओम जय जगदीश हरे। विकार मिटाओ, पाप हरो देवा, श्रद्धा भक्ति बढ़ाओ, संतन की सेवा। ओम जय जगदीश हरे। तन मन धन सब है तेरा, स्वामी सब कुछ है तेरा, तेरा तुझको अर्पण, तेरा तुझको अर्पण, क्या लागे मेरा। ओम जय जगदीश हरे। ओम जय जगदीश हरे। ओम जय जगदीश हरे। स्वामी जय जगदीश हरे। भक्त जनों की संकट, भक्त जनों के क्षण में दूर करे। ओम जय गुरुदेव हरे। ओम जय गुरुदेव हरे। ओम जय गुरुदेव हरे। ओम जय महादेव हरे। ओम जय महादेव हरे। कर्पूर गौरम करुणावतारम, संसार सारम भुजगेन्द्रहारम, सदा वसन्तं हृदयारविन्दे, भवं भवानी सहितं नमामि। अच्युतं केशवं रामनारायणं, कृष्णदामोदरं वासुदेवं भजे, माधवं गोपिका वल्लभं, जानकीनायकं रामचन्द्रं भजे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। स्वामी मुझे न विसारियो, चाहे लाख लोग मिल जाए, हम सब तुमको बहुत हैं, तुम सब हमको नाही। दीन दयाल को बेनती सुनो गरीब नवाज, जो हम पूत कपूत हैं
तो है पिता तेरी लाज। कबीरा मांगे मांगना प्रभु दीजो मोहे दोय। संत समागम हरि कथा मोगर निश दिन होय। साधक मांगे मांगना प्रभु दीजो मोहे दोय। बापू हमारे स्वस्थ रहे आयु लंबी हो। दर्शन जल्दी हो आश्रम जल्दी आए। ओम तम नमामि हरिं परम। ओम तम नमामि हरिं परम। ओम तम नमामि हरिं परम। ओम सहना भवतु सहनो भुनक्तु सवीर्यं करवावहे। तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ओम शांति शांति शांति। सद्गुरुदेव भगवान